मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। कदुर कंहिं क़िस्म जो कोई जो हिन टाइम मुस्लमान खे न आहे, कोई यकीन करो मां दावा सां ॻाल्हि कयां थो, न आहे अॼुकल्ह मुस्लमान खे क़दुरु इस्लाम जो ऐं दीन जो। चङनि भलनि खे इस्लाम जो क़दुरु न आहे ऐं इरादो करे वेठा आहियूं त जन्नत असां मुस्लमाननि जी आहे। कंहिं बुज़ुर्ग पुछा कयो न, ताबईन कंहिंखां पुछा कयो, ताबईन खां कंहिं आम हिकु बंदे पुछा कयो, जेकॾहिं असांजे ज़माने वारा इंसान इन्हनि खे जेकॾहिं साहबा ॾिसनि हा त इन जे बारे में छा हुकुम लॻाइनि हा? हे असांजो ज़मानो हुयो, ताबईन जो ज़मानो, ताबईन जे ज़माने खां हेठि जेके आम इंसान हुया। कंहिं ताबईन खां पुछा कयो, हे जेके असांजे मुआशिरे जे अंदरि माण्हू आहिनि, हालांकि उहो ज़मानो अलाह जो क़सम असांजे ज़माने खां वॾो ख़ैर वारो ज़मानो हुयो। पुछा कयो, हे जेके मुस्लमान आहिनि असांजा साहबा जेकॾहिं हिननि खे ॾिसनि हा, हिन जे ईमान जी कहिड़ी क्वालिटी बयानु कनि हा, त उन ताबईन जो मुस्लमान ई न सम्झनि हा तव्हांखे साहबा। तव्हांखे कहिड़ो मुस्लमान, कहिड़े मुंहं सां तव्हांखे मुस्लमान सम्झनि हा? तव्हांखे मुस्लमान ई न सम्झनि हा। कहिड़ो ज़मानो हे? अञा ताबईन वारो ज़मानो, असांजो ज़मानो शर वारो ज़मानो। केतिरी बदमाशी हले थी रोज़ रोज़, लुट मार लॻी पई आहे। राति जेकी फुर थी शहदाद कोट खां फुर थियण ते हुई, लाड़काणे जे अंदरि जेकी फुर थी, हे कंहिं कई? कंहिं कई आहे? अलाह जो क़सम मुस्लमान कई हूंदी। हिंदू खे ताक़त न आहे, गैर मुस्लिम खे हिते ताक़त न आहे, यहूदी खे हिते ताक़त न आहे, ईसाई खे हिते ताक़त न आहे, हिते मुस्लमान ई बदमाश लॻो पियो आहे। हे केरु कंदो आहे रोज़ असां वटि चोरियूं? हथियार झले करे केरु मुस्लमान खां पैसा फुरींदो आहे? हथियार झले करे मोटरसाइकिलूं केरु फुरींदो आहे? को हिंदू आहे? सभु मुस्लमान कसम खणो केरु आहे? हे हिकु मुस्लमान आहे। हे मुस्लमान ई लुटमार करे थो। हिन मुस्लमान जो कहिड़ो यकीन आहे? मां सम्झां थो हिन मुस्लमान जो अलाह जी किताब ते यकीन न आहे। हिन खे इन ॻाल्हि ते यकीन न आहे त मुंहिंजो नबी जेको आहे जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन खे यकीन न आहे त जेकी किताब क़ुरान हकीम हे अलाह जी किताब आहे, हिन खे यकीन न आहे। जेकॾहिं हिन खे यकीन हुजे हा, यकीन हुजे हा, हे इहे कमु न करी हा। हे को मुस्लमान जो कमु आहे? हथियार खणी करे ऐं पैसा लुटमार करणु हे को मुस्लमान जो कमु आहे? न आहे मुस्लमान जो कमु। हिकु नंबर ते मुस्लमान जो कमु न आहे, या अॻिलो बंदो मुस्लमान न आहे। का ॻाल्हि थी सघे थी? इहो ई चई सघूं था ईमान असां खां निकिरी वियो आहे। ईमान निकिरी वियो आहे। गुनाह ते असां फ़ख़ुरु था कयूं, गुनाह करे उन ते फ़ख़ुरु, त हे कहिड़े क़िस्म जो ईमान आहे? शराब पी करे उन ते फ़ख़ुरु कयूं, कहिड़े क़िस्म जो इहो ईमान आहे? पोइ असांजो ज़िना करे उन ते जेको असां फ़ख़ुरु कयूं, हे कहिड़े क़िस्म जो ईमान आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि कमी कोताही कंहिं मुस्लमान खां थी वई, पाण खे पेश कयूं। हिकु औरत पाण पेश कयो, या रसूलुल्लाह मूंखां ख़ता थी वई आहे, मूंखां ख़ता थी वई आहे। ऐं इन खां बाद में इस्लामी हुकुम मुंहिंजे मथां जारी कयो, छाजे करे पाण खे पेश कयूं? उनखे इल्मु हुयो, उन्हनि खे यकीन हुयो क़बर जी ज़िंदगी खां बाद में आख़िरत में मथां रुसवाई थियणी पई, ऐं उन्हनि जो दुनिया जे अंदरि जेकी सज़ा मिले न, उहो सज़ा जो टाइम ख़तमु थी वेंदो, पर आख़िरत में जेकी तकलीफ़ मिलंदी न, शायदि उनखे असां बर्दाश्त न करे सघूं। पेश पाण खे कयूं, असांखे सज़ा ॾियो। ख़ालिद बिन वलीद हिकु औरत खे पथर आहियूं संसार करण जे टाइम, ऐं एतिरो स्पीड में पथर आहियूं जो उनजो रथ जेको आहे ख़ालिद बिन वलीद जे मुंहं ते लॻो, ऐं पोइ फरमाई हेड़ी न तेड़ी औरत। अलाह जे नबी फरमाए, ए ख़ालिद बिन वलीद, छा थो चवे? अगरि जेकॾहिं मां हिन जी तौबा बयानु कयां, अगरि जेकॾहिं हिन औरत जी मां तौबा बयानु कयां, अलाह ताला हिन जी तौबा जे करे अलाए केतिरनि मुस्लमान खे बख़्शे छॾी। हे छा आहे? हे उन ज़माने में फ़िक्र हुयो। असांजे ज़माने में कंहिं क़िस्म जो कोई फ़िक्र न आहे। पैसा खाओ, ज़िना कयो, क़तल कयो, लुटमार कयो, मुस्लमान जी सोचा कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। अड़े मां सुभाणे मरंदे, चए मरण खां पोइ ॾिसंदासीं। इहो यकीन अल्लाह जो क़सम कंहिं मुस्लमान जो न आहे, कंहिं गैर मुस्लिम जो इहो यकीन आहे।